रतोदेरो आगा नईं मकबर अबड़ो रतोदेरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल केस खे ॿीहर खोलण लाइ अलामती बुख हड़ताल कई वई। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोलण लाइ पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि खुदा यार सोलंकी ज़ाहिद अली उमरानी मुख्तियार बुलेदी परवेज़ बुलेदी ओशाक अली बोजदार सईद अहमद बलेदी सदाम हुसैन शाहनवाज उमरानी आसिफ अली उमरानी हसन अली उमरानी वहीद अली डहाणी असलम डहाणी बशीर अहमद जोयो ऐं ॿियनि अलामती बुख हड़ताल कई। उन मौक़े ते मथे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जे क़त्ल केस में अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो, जंहिं लाइ असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि खे अपील करियूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोले मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं शहीदनि खे खून सां इंसाफ़ कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।